अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हिक ई इलेक्टोरल में हिक ई MLA जी मौजूदगीअ में जेके हाराए विया उहे नामंज़ूर, जेके खटे विया उहे मंज़ूर। छा ही खुलियल तज़ाद नाहे? इलेक्शन कमीशन सेनेट जी चूंड बाबति वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ख़िताब ऐं कुझु वफ़ाक़ी वज़ीरनि जे बयाननि ते अफ़सोस जो इज़हार करे छॾियो। आला सतह इजलास खां पोइ जारी थियल पधिराईअ में चयो वियो त इलेक्शन कमीशन आइनी इदारो आहे। असां कंहिंजे ख़्वाहिशमंद कंदे आइनी ऐं कानून खे नज़रअंदाज़ करे नथा सघूं। कंहिंखे इलेक्शन कमीशन जे हुकुम ते एतिराज़ आहे त उहे आइनी रस्तो इख़्तियार करे सघनि था। आज़ादीअ सां कमु करणु ॾिनो वञे। असां न कंहिंजे दबाव में आया आहियूं, न ई ईंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान सुभाणे क़ौमी असेंबलीअ जे इजलास मां एतमाद जो वोट वठंदो। ऐवान में हुकूमत ऐं संदसि इत्तेहादनि जा 180 ऐं मुख़ालिफ़ धुर जा 60 मेंबर्स आहिनि। सेनेट चूंड में हफ़ीज़ शेख जी नाकामी ऐं यूसुफ रज़ा गीलानीअ जी कामयाबीअ खां पोइ वज़ीर आज़म एतमाद जो वोट वठण जो फ़ैसिलो कयो हुयो। वज़ीर आज़म पारां एतमाद जो वोट वठण दौरान असेंबलीअ जे इजलास में शिरकत वारे मामले ते PDM में इख़्तिलाफ़। ज़रियनि मूजिब पीपल्स पार्टी क़ौमी असेंबलीअ जे इजलास में शिरकत जी ख़्वाहिशमंद आहे। नून लीग जी मुखालिफ़त। पीपल्स पार्टीअ जो मौक़िफ़ आहे त मैदान ख़ाली छॾणु ठीकु न आहे। नून लीग मूजिब मेंबर्स जी गैर हाज़िरी बि अदम एतमाद आहे। इजलास में शिरकत करण या न करण बाबति फ़ैसिलो PDM जे अॼोके इजलास में कयो वेंदो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि तहरीक इंसाफ़ जे पार्लियामानी पार्टीअ जो इजलास थी रहियो। इत्तेहादी पार्टीज़ जे मेंबर खे बि घुरायो वियो। वज़ीर आज़म मौजूदा सूरत हाल बाबति हुकूमती ऐं इत्तेहादी मेंबर्स खे एतमाद में वठंदो। इमरान ख़ान सेनेट इलेक्शन में हफ़ीज़ शेख जी शिकस्त बाबति बि ॻाल्हियूं कंदो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त ख़ान साहब ओधर जो इक़्तिदार ऐं किराए जो एतबार पंहिंजो न हूंदो आहे। एतमाद तव्हां विञायो आहे ऐं कावड़ वरी इलेक्शन कमीशन ते छो? पंहिंजो वारो हुजे त जमहूरियत ते लहे थिए ऐं ॿियनि जो वरी वोट चोरी। पंहिंजे बयान में मरियम औरंगज़ेब चयो आहे त ख़ान साहब पंहिंजे वारे ते इलेक्शन कमीशन जो अमलो चोरी ऐं ॿियनि जे वारीअ ते जमहूरियत जो नुक़सानु। जमहूरियत खे जेतिरो नुक़सानु तव्हां पहुचायो तारीख़ में उन जो मिसाल नथो मिले। बिलावल भुट्टो जे तर्जुमान सेनेटर मुस्तफ़ा नवाज़ खोखर चयो आहे त सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म वटि अक्सरियत न हुजण वारे मुख़ालिफ़ धुर जे मौक़िफ़ जी हिमायत कई। आइन मूजिब सदर अक्सरियत ख़तमु थियण खां पोइ वज़ीर आज़म खे एतमाद जो वोट वठण लाइ चवंदो आहे। जारी कयल बयान में हुन चयो त वज़ीर आज़म पंहिंजे मेंबर्स खे जेतिरो मर्ज़ी मुतमइन करण जी कोशिशि करे तब्दीलीअ जी हवा घुली वई आहे। अपोज़िशन कंहिं बि वक़्तु बेएतमादी रिथ पेश करे सघे थी। सिंध असेंबलीअ में लोटनि जो पड़ाडो। PTI मेंबर्स 2 लोटा खणी पहुता। GDA जी MP नुसरत सहर अब्बासीअ चयो आहे त ज़मीर विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ दुआ कई वञे। जिन ज़मीर खपायो उन्हनि लाइ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि पढ़ूं था। स्पीकर आगा सिराज दुरानीअ मेंबर्स खे मुखातिब थींदे चयो त सेनेट चूंडुनि खां हिकु ॾींहुं अॻु जेको थियो उहो दुरुस्त न हुयो। ऐवान में शयूं भॻियूं वयूं। वीडियोज़ ठाहे ॿाहिरि दुनिया खे ॾेखारियूं वयूं। जिन खे विढ़ण जो शौक़ु आहे उहे ॿाहिरि वञी विढ़नि। सिंध असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जे अॻुवान हलीम आदिल शेख चयो आहे त सेनेट चूंडुनि दौरान तहरीक इंसाफ़ जे मेंबर्स खे अगवा करे वोट ख़रीद कया विया। वज़ीर आज़म एतमाद जो वोट वठण जो फ़ैसिलो करे बहादुरीअ जो सबूत ॾिनो आहे। इम्तियाज़ शेख कचे जे धाड़ेलनि जो सरबराह आहे। सुहेल अनवर यादि रखे त खेसि बि जेल अचिणो आहे। पीपल्स पार्टीअ जे खुर्शीद शाह समेत राव अनवार ताईं क़ैदियुनि लाइ घर ई सब जेल करार ॾिनो वञे थो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ NA-75 डस्का ते नंढी चूंड ॿीहर कराइण बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो चैलेंज करे छॾियो। PTI जे अली असजद सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे इस्तंदा कई आहे त ॿीहर चूंडूं कराइण वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलअदम करार ॾिनो वञे। मोरो शहर जे गचेरो रोड सियालमहला जी रहवासण बेवा मीरज़ादी ज़ाल मोहम्मद इब्राहिम डायरी पंहिंजी ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मुंहिंजे मुड़ुस जी ज़मीन ते मुंहिंजे ॾेरनि सिकंदर डाहिरी, इस्माइल पुट दोदो डाहिरी, अज़ीम पुट दोदो डाहिरी, गुलाम नबी डाहिरी ऐं अमजद डाहिरी कब्ज़ो करे असां मथां मोतमार हमला करे तशदुद करे रहिया आहिनि। अहिड़ो केस नवाबशाह कोरट सगोरीअ में हलंदड़ आहे। पर मां मिसकिन ऐं ग़रीब आहियां जंहिं सबबि हद जी पुलिस बि असांजो को तदारुक नथी करे। मूंखे हिकु पुटु आहे जंहिंखे पिणु हू क़त्ल करण जी साज़िश करे रहिया आहिनि ऐं असांखे हिरासा करे केस तां हथु खणण जे लाइ धमकाए रहिया आहिनि।
जंहिं ते हुन वज़ीर आला सिंध IG सिंध ऐं वस वारनि खां अपील कई आहे त खेसि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जैकमाबाद में ICIH तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई, जेका शीदी मोहल्ला सराफिया बाज़ार DC चौक खां अवामी मीडिया प्रेस क्लब पहुती, जंहिं ते सरपरस्त आला रज़ा मोहम्मद दश्ती, मोहम्मद हसन बुरड़ो, सीनियर नायब सदर गुलाम मोहम्मद खोखर ऐं ॿियनि शिरकत कई। जैकमाबाद जे शहरनि पिणु पाण मल्हायो, जंहिं में ज़िला इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं चयो त शहर अंदरि बदअमनी वधी वई आहे। गुज़िरियल 6 महीना अॻु 85 लख रुपयनि जी हिकु वॾी चोरी थी, पर अॼु ॾींहं ताईं चोरनि जी का बि ख़बर नाहे पई, जंहिं ते हुननि मुतालबो कयो त SSP खे फौरी हटाए को ईमानदार SSP मुक़ररु कयो वञे। नवाबशाह डिवीज़नल इंतिज़ामिया पारां 3 ॾींहंनि वारो डिवीज़नल स्पोर्ट्स फेस्टिवल अॼु खां शुरू थी चुको आहे, जंहिं जो बाक़ाइदा इफ़्तिताह बिलावल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवाबशाह में डिवीज़नल कमिश्नर सैयद मोहसन अली शाह, साबिक़ ज़िले चेयरमैन जाम तमाची हुनर ऐं ॿियनि कयो। तक़रीब जो आगाज़ नौजवाननि जे मैराथन रेस ऐं साइकिल रेस खां कयो वियो, जंहिं में 3 ज़िलनि जे मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि जे शागिर्दनि हिसो वरितो। तक़रीब में सरकारी अमलदारनि ऐं गैर सरकारी इदारनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिं में शागिर्दनि क़ौमी नगमे ते रक़्स पिणु कयो ऐं जंहिं में मुक़ाबिलो खटण वारनि शागिर्दनि में इनाम पिणु विरहाया विया। नौशर फेरोज़ डिप्टी कमिश्नर कैप्टन रिटायर्ड बिलाल शाहिद राव पोलियो जे ख़ात्मे बाबति मुहिम जे इंतिज़ामनि बाबति इजलास जी सदारत करे रहियो आहे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।